पाकिस्तान पीपल्स पार्टी तालके सूबो देरोमा सवे गाॾियुनि जो काफ़िलो तालके सदर चेयरमैन एडवोकेट एजाज़ अहमद खोड़ो जी अॻवानी में मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जी 16वीं वरसी ते ख़राज तहसीन पेश करण लाइ गड़ी खुदाबख्श रवानो थी वियो। काफ़िले जी अॻवानी तालके सदर चेयरमैन एडवोकेट एजाज़ अहमद खोड़ो साहब जन करे रहा हुआ। काफ़िले में साबका MNA सैयद काजिम अली शाह लकियारी, सैयद मोहरम अली शाह लकियारी, इमदाद हुसैन सैतो, वाइस चेयरमैन हबीबुल्लाह सैतो, सैयद गदा हुसैन शाह, यूथ सिटी सदर जवार महबूब सैतो, मोहसिन सैतो, रियाज बल्ला, चेयरमैन अब्दुल हई खोड़ो, बाबर मंगी, हसनैन सैतो, मीर मुजफ्फर ठालपुर, सैयद अहमद अली शाह बुखारी, सरफराज खान तुनियो, यासिर खान तुनियो, जुहैब खान तुनियो, मोहम्मद उर्स सैतो, लेडीज विंग अगवान सबीना इरशाद चन्ना ऐं डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी एहसान अली सैतो समेत सभई गाॾियूं मौजूद हुयूं। काफ़िले में PPJ हज़ारे कारकुननि वॾे तादाद में शिरकत कई। काफ़िले में जियाला ऐं कारकुन पंहिंजे महबूब लीडर बिलावल भुट्टो ज़रदारी जो ख़िताब ॿुधण लाइ बेताब हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।